बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा। रब्बि ज़िदना इल्मन अजमाइन। आमीन या रब्बल आलमीन या रब्बल आलमीन। ओके। ही हिन जो सही न आहे त ज़िम्मेवार हुजणु खपे हिते। बहरहाल ही आहे त असां सिखूं पिया सूर आले इमरान। रुकू अॼु कंदासीं 18 नंबर। आयतूं सिखंदासीं 172 खां 180 ताईं। कुल घणा रुकू आहिनि? कुल रुकू आहिनि 20 ऐं आयतूं आहिनि 200। माना ही 180 थी वेंदियूं त बाक़ी 20 आयतूं बचंदियूं ऐं 2 रुकू बचंदा। हिन में 2-3 ॻाल्हियूं अहम आहिनि, पर हिकिड़ो ज़िक्र जेको अचे थो पियो, यानी असां घणो ॿुधंदा आहियूं बख़ील आहे या बख़ीली न कजे, पर बख़ील जो ज़िक्र क़ुर पाक कयो आहे। मूंखे इहा ख़बर कोन्हे, सची ॻाल्हि इहा, जेसि ताईं पढ़ियोसीं कोन। ऐं बख़ील जे लाइ चऊं त जेका बुख़ुल चङो आहे, ही चङो मथे थींदो हिन ते। बुख़ुल चङो आहे या बुछड़ो? बुख़ुल अमीन सभिनी खे ख़बर आहे त बुख़ुल सही न आहे, पर पोइ अलाह जी वरी मोहलत जी ॻाल्हि बि अचे थी हिकिड़ी, उहा बि ॾिसंदासीं। ऐं बख़ील बाबति छा चयल आहे इहो बि हिते ईंदो इनशा। जेका पहिरीं असांजी 172 नंबर आयत आहे, उन जो ई तर्जुमो आहे, तिलावत पोइ कंदासीं। अल्लज़ीन माना उहे जिन या उहे माण्हू जिन, ठीकु आहे, या ईअं चई सघे थो त उन्हनि माण्हुनि जिन। इहो कोई बि तर्जुमो इन मां थी वञे त इन में माना उहो एग्ज़ैक्टली तर्जुमो आहे अल्लज़ीन जो। अल्लज़ीन इस्तजाबू लिल्लाह, उहे जिन हुकुम क़बूल कयो। हाणे हक़ीक़त में इन जो तर्जुमो हुकुम क़बूल करण जी ॻाल्हि न थींदी, पर उहो असां इस्तिजाब जो लफ़्ज़ जॾहिं सिखंदासीं आयत में, उन में बि ॾिसंदासीं त असल माना हिन जी छा आहे। पर जेको ई तर्जुमो थियल आहे मां उहो ई रखियो आहे। उहे माण्हू या उन्हनि माण्हुनि जिन हुकुम क़बूल कयो अलाह जो, वर रसूल ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, मिन बाद मा असाबहुमुल कर। हाणे कर असां पहिरीं पढ़ी आया आहियूं। इहा आहे जीअं न हिकिड़ो चइजे फट, घाव या ज़ख़म। कंहिं फट जेको तर्जुमो कयो आहे, मुंहिंजे ख़्याल में इहो फट न थींदो। मां कंहिं दोस्तनि खां सिंधी में तर्जुमो पुछियो, पर हिननि टिनी में हिकिड़ो फ़र्क़ु आहे सिंधी में, फट, घाव या ज़ख़म। हाणे फट गहरो थी वेंदो आहे त ज़ख़म बि थी वेंदो आहे, पर फट जेको आहे न कॾहिं कॾहिं ऐं इन जो माना ॿी निकिरंदी मुंहिंजे हिसाब सां, अलाह आलम, ख़बर न आहे पूरी तरह। पर मां सम्झां थो हीउ कर जेको आहे उहो फट न चइबो, पर हिनखे ज़ख़म चई सघिजे थो। छो जो ज़ख़म हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका ज़ाहिर न हूंदो आहे। फट ज़ाहिर हूंदो आहे, ज़ख़म ज़रूरी न आहे त ज़ाहिर हुजे। असां सिंधी में ॻाल्हाईंदा आहियूं न, त ॾाढो ज़ख़्म थियो, हक़ीक़त में तूं ॻाल्हाए त ॼण ज़ख़्मी थो करे। त मक़सदु चवण जो इहो आहे त अलाह पाक फरमाए थो त उन्हनि जिन माण्हुनि क़बूल कयो हुकुम अलाह जो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, उन बैदि जेको पहुतो उन्हनि खे घाव, उन्हनि माण्हुनि लाइ छा आहे? अहसनु, चङाई आहे, भलाई आहे, मिनहुम, उन्हनि लाइ, ठीकु आहे। उन्हनि मज़ा केरु? वतक़ू, ऐं उहे जेके उन्हनि मर्ज़ जेके ड्रिगा, अजरुल अज़ीम। ड्रिगा माना छा? तक़वा अख़्तियार कई। अलाह जो डिॼणु ईअं थींदो आहे त उनजे ख़ौफ़ में का ग़लति ॻाल्हि न कजे। वतक़ू अजरुल अज़ीम, अजुर आहे उन्हनि ॾे। हिते माण्हुनि लिखियो आहे वॾो। मूंखे हिन ते तमामु थोरो न पर घणो एतिराज़ आहे। अज़ीम वॾो चवणु मुंहिंजे ख़्याल में मुनासिबु न आहे। कबीर त लिखियलु कोन्हे न, छो जो वॾे जे लाइ अरबी में अलॻि लफ़्ज़ आहे। अज़ीम चइबो आहे सगारी शइ खे, अज़ीम। रब्बुल अर्शिल अज़ीम, अर्श अलाह जो वॾो त न आहे न, छड़ो
अलाह जो सॻारो अर्श आहे, तमामु ताक़त वारो। जीअं बादशाही ताक़त वारी आहे न, अलाह पाक जॾहिं अजर थो चए, अज़ीम थो चए, इन में थी वधीक ॾिसणो पवंदो त अज़ीम मां अञा कहिड़ा मतिलबु निकिरनि था पिया, पर तव्हां अंग्रेज़ी में तव्हां ॾिसंदो त माना ग्रेट, ग्रेट अजर, ग्रेट रिवार्ड, ग्रेट बदिलो, ग्रेट रिटर्न। हा त सही सां सिंधीअ में हिन खे अज़ीम चवंदा आहिनि न, हू कवि थी वेंदो, हू जेको आहे ताक़तवर माना कवि। ग्रेट न अज़ीम माण्हू आहे, हीउ ॾाढो अज़ीम माण्हू आहे, हीउ त ग्रेट अज़ीम मैन। चइबो, हा बिल्कुलु अज़ीम चवंदा आहियूं, बिल्कुलु हा। ताक़त वारो बि न थींदो ऐं वॾो बि न थींदो, उनजो मतिलबु। हा त कवि थी वियो न, ताक़त माना कवि, कवि। कवि, कवि माना सगारो, जीअं कवि माना ताक़तवर। बिल्कुलु, छो जो हीउ निकितल आहे अज़ीम अज़म मां, अज़म चइबो आहे हॾे खे, ऐं हॾो ताक़त ॾींदो आहे इंसान जी बॉडी खे, इहो अज़म मां निकितल आहे। हलूं था पिया, हीउ जेको लफ़्ज़ आयो आहे न इस्तजाब, या इस्तजाबू, हाणे हिन में चयल इहो आहे त उहे जेके माण्हू हुकुम क़बूल कनि था, या छा अलाह ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, उन्हनि जे लाइ ॻाल्हि आहे न, उन खां पोइ जो उन्हनि खे ज़ख़म पिया आयो। हाणे जो थोरो मां बैकग्राउंड ॾिसां त पोइ क़ुर जी आयत वरी पोइ पढ़ूं था पिया तिलावत में, ऐं पोइ तिलावत में ॾिसो त असांखे मतिलबु सम्झ में अचनि था पिया। पहिरीं हुनजो तर्जुमो ऐं मतिलबु था कढूं पिया। थियो छा हुयो, मां हिन में डिटेल कोन आणे सघियो आहियां कुझु, पर थोरो मुख़्तसरनि, जंग उहद डिफीट ते ख़तम थी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वापसि मदीने तरफ़ परिया, काफ़िर पंहिंजा हलिया विया। काफ़िरनि इहो सोचियो, ख़ासि तौर ते अबू सुफ़ियान जेको हुयो ऐं ख़ालिद बिन वलीद अला जे लाइ कंहिं लिखियो आहे, मुंहिंजो त हीउ त कमु ॾाढो भलो थियो, शिकस्त त आई मुस्लमाननि खे, पर इहो कमु भलो अञा न थियो। छो न थियो? हिते ख़तम ई कोन कयोसीं असां हिननि खे, पोइ चऊं त छा कयूं भला, जे हलो हलूं था पिया, इहो कमु करे पोइ था घर वञी रेस्ट कयूं। त हिते किताबनि में ईअं बि अचे पियो त पोइ उते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीना मुनव्वरा पहुता त उन्हनि खे बि फरमायो पाण, त उन्हनि खे बि ख़तरो त थी सघे थो काफ़र वरी हमिलो न कनि। ऐं पोइ हिकिड़ी ख़बर पई त हू वापसि मोटनि था पिया। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं त मदीने मुनव्वरा में हालत इहा हुई, जो माना ग़मगीनी जो माहौल हुयो, थकल हुया के ज़ख़्मी थियल हुया, उते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, saying, I'm sorry for the loud noise in the background. Hopefully it will be taken care of. बहरहाल आहे थोरो को इशू आहे। उन में इहो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असाबनि सगोरनि खे हुकुम कयो त जेके उहद में गॾु हुया उहे वापसि तयारी कनि, असां वापसि हलंदासीं। अंदाज़ो लॻाए हिते जी सूरत हाल छा थियणु खपे। या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो त असां ज़िक्र ई कोन कयूं, छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ हुकुम जी माना सेकंड थॉट अचणु न, इन्हनि असाबनि सगोर लाइ मुमकिन कोन हुई। त हाणे थी आया आहियूं, नबी करीम सां वरी सॾनि था त हलो होॾे, न, ईअं हुयो ई कोन। जीअं ई माण्हुनि जे कननि ताईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा ख़बर पई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था त हलो ॿाहिरि वरी हलंदासीं, मथां हमिलो न थिए। सभु तयारु, सभु वापसि। जंहिंखे ज़ख़्मी थियल आहे, को पाण कोन थो हली सघे त कंहिंजे कुल्हनि ते हथ ॾेई, को कीअं ॾेई, को कंहिंजे पुठनि ते बि, हलो बाबा मां हलंदुसि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम थियो आहे, अचो वापसि। इहा, इहो फ़र्क़ु आहे। असां पाण मुनाफ़िक़नि जी ॻाल्हि पढ़ी आया आहियूं, इन करे इहो बैकग्राउंड तमामु ज़रूरी आहे। त अलाह पाक इहा ॻाल्हि थो करे हिन आयत में। इन पहिरीं ॻाल्हि इहा आहे त अलाह हुननि खे हुकुम कोन कयो। हाणे मूंखे त इहा सम्झ में अचे थी पई ॻाल्हि, त वॾे तदबर जी ॻाल्हि आहे इहा मुंहिंजे लाइ, मां सम्झां थो पियो, पाण सभिनी खे सम्झणु खपे। अलाह पाक डायरेक्ट हुकुम कोन थो करे न, माना नबीअ जो हुकुम अलाह जो हुकुम आहे। हिन मां त ईअं थो ज़ाहिर थिए, लज़ीन इस्तजाबू, उहे जिन हुकुम क़बूल कयो या सॾ खे वरजायो, ई थींदो आहे इस्तजाब, यस्तजीब इस्तजाबतन, या इस्तजाबन। फॉर एग्ज़ाम्पल, मोनस थी थो वञे, इहो आहे मस्तर आहे, यानी सॾ जो जवाबु, अंग्रेज़ी में चवंदासीं रेस्पॉन्ड करणु हुनखे, सॾ जो लबेक इहो जवाबु आहे ॾियणु। न, लबेक, सॉरी टू से, लबेक इहो आहे न, लबेक चवणु, लबेक चवणु।
लबैक चवण सी, हा मां हाज़िर आहियां, उहा लबैक आहे, उहा बि बिल्कुलु मां हाज़िर आहियां। तव्हां सही था चओ। लबैक बि सॾ जो इन जो जवाबु आहे। मक़सदु हिते मक़सदु हिते लबेक आहे, लबेक चयनि बसि, माना अलाह जे लबैक चओ, रसूल खे बिल्कुलु सही लबेक था चयनि। चओ। हा, बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु 100%। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सॾु थियो, ऐं हू सभई बिना कंहिं सेकंड थॉट जे हिकिड़े लहज़े लाइ बि त इहो छा थो थिए वापसि, जेको जहिड़ी सूरत हाल में आहे। हाणे उहा ॻाल्हि अल्लाह पाक करे थो पियो त उन बैदि हालत इहा आई जो उन्हनि खे एॾो कर्ज़ पुतल हुयो, असाब उन्हनि खे पहुतो हुयो कर, माना तकलीफ़, ज़ख़म, घाव। हाणे घाव इन करे थो चइजे ज़ख़म, छो जो इहो फिज़िकल त हुयो ई हुयो, पर फिज़िकल छड़ो न हो न, इमोशनल कर हुयो, इमोशनल। उन्हनि जी जेका सूरत हाल हुई तमामु ॾाढी ग़मगीन तरह जी। उन में जवाबु ॾिनो त अलाह पाक पोइ चए थो पियो त ahsanu, जिन चङाई कई उन्हनि मंझां, अलाह पाक हिन खे चङाई थो सॾे। बतकू ऐं अलाह खां डिघा हुए, छो जो नबी करीम सां जो हुकुम आहे न, अलाह को ॾिनो आहे हुकुम, मञिणो आहे नबी जो, अजरुनि कहिड़ा आहे उहो सगारो आहे। हाणे जेकॾहिं असां चऊं त असां आयत पढ़ूं, बैकग्राउंड जी बि ख़बर पई, त ॾिसो असांखे माना सम्झ में अचे थी, या इनशा ताला 172। जी साईं। जी अदी, अदी जेकॾहिं सोफिया आहे, अदी सोफिया कान्हे त साईं वाहिद पश साहब आहिनि। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الذين استجابوا لله والرسول من بعد ما أصابهم الكرب للذين أحسنوا منهم واتقوا أجر عظيم अजरुन अज़ीम, माशाअल्लाह, صدق ज़बरदस्त, मैं الله माशाअल्लाह, माशाअल्लाह, अजरुन अज़ीम। हाणे उन खां पोइ 173 नंबर आयत अचे थी पई, ही ॿ छो आहिनि एरोस, ही एरो थो ॿुधाए अलज़ीन, उहे माण्हू, काल, जिन चयो, लहुमुन्नास, उन्हनि माण्हुनि खे, यानी मोमिननि खे। उहे माण्हू केरु हुया, इन जी को ज़िक्र थो अचे, ब्रैकेट में लिखियल अथव मुनाफ़िक। मुनाफ़िक लिखियल क़ुर जी आयत में कान्हे, इन करे ब्रैकेट में आहे। हिते लिखियल पियो आहे अलज़ीन, अलज़ी माना उहे जेके, या उहे माण्हू जेके, उन्हनि चयो मुनाफ़िकनि कंहिंखे, लहुमुन्नास, ब्रैकेट में लिखियल अथव हे। माण्हुनि कहिड़नि खे, मोमिन लिखियल कोन्हे, पर मोमिननि खे चयो, छो जो हिस्ट्री अचे थी पई न, तफ़सीरुनि में आहे। इन नास कद जमअू लकुम फख़्शौहुम, ही हिते पूरो थियो। आयत हले थी पई, पर हिते थोरो हिनखे ब्रेक ॾिबो। ईअं ब्रेक ॾिबो, मोमिननि खे छा चयूं त बेशक, इन माना बेशक, माण्हुनि, यानी वरी हिते नास आयो आहे, कहिड़नि माण्हुनि, काफ़िरनि। हिते हिन जो मतिलबु थींदो नास जो काफ़िरनि, हिते नास थींदो मोमिन, हिन अलज़ीन में थींदो मुनाफ़िक। काल में, हिन काल जिन चयो के मुनाफ़िकनि चयो मोमिननि खे त बेशक काफ़िरनि छा कयो आहे, कद, यानी तहक़ीक़, जमअू, गॾु कयो आहे, लकुम, तव्हां लाइ, छा, लश्कर, माण्हू विढ़ण लाइ, वापसि था अचनि। फ़ख़्शौहुम, तंहिं करे डिॼो हुननि खां, मुनाफ़िकनि जो इहो चवणो, अञा डिॼारीनि पिया। पोइ इन ते थियो छा, हे मोमिननि जी सूरत हाल चयूं कंहिंखे, मोमिननि खे न। हाणे मोमिननि जो जवाबु छा आहे, अलाह थो ॿुधाए इहो। चयो कुझु कोन्हे हुन मोमिननि, अलाह जी इन कोन थो चए त कालू, माना हुननि चयो, मोमिननि चयो, न। अलाह पाक थो चए हिन जो, हिन जी ॻाल्हि खां पोइ थी ॻाल्हि कहिड़ी आहे, मोमिननि जी कैफ़ियत थो ॿुधाए अलाह पाक। फ़ज़ादहुम, पोइ माना उन चवण, हुननि जो इहो चवणु त टिॼो हुननि खां जो लश्कर खणी था अचनिव, इन हथियूं कयो छा, उन चवण, फ़ज़ादहुम, वधायो उन्हनि खे, या उन्हनि जो, उन्हनि खे ईमान में, ईमाननि, यानी वधायो उन्हनि जो ईमान हथियूं। हा, अच्छा, अचनि था, असां तयारु आहियूं, असां हलंदासीं, नबी कयो हुकुम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम कयो आहे, असां गॾु आहियूं, असां हुन सां अलाह जे लाइ वरी वेंदासीं।
हथी ईमान वधी वियो। वकालू पोइ हुन चवनि था पिया पहिरियों हीअ शइ थी, हिननि जे हिन चवण सां हीअ शइ थी, फज़ादहुम ईमाननि, पोइ चवनि छा था हुन ईमान जी कैफ़ियत जे करे, वकालू, ऐं पोइ हुननि चयऊं हस्बुनल्लाह व निअमल वकील, काफ़ी आहे असांखे अल्लाह, ऐं उहो बहितरीन वकील आहे, बहितरीन संभालींदड़ आहे, वकील जेको ॻाल्हियुनि खे संभाले। हुननि जो चवणु इहो त अल्लाह काफ़ी आहे असां लाइ, बहितरीन संभालींदड़ आहे, परवाह ई न आहे असांखे, हथी वञा जोश अची वियो। इहो अलाह पाक ज़िक्र कयो आहे क़ुर बाक़ाइदा। अल्लाह अकबर, हस्बुनल्लाह व निअमल वकील, असां इहो पढ़ंदा आहियूं। कॾहिं कॾहिं ईअं बि पढ़बो आहे, हस्बुनल्लाह व निअमल वकील, निअमल मौला व निअमल नसीर। पोइ हक़ीक़त में हिन जो छा आहे चवणु, काफ़ी आहे असांखे अल्लाह, हस्बुना ना माना असां, हस्बुन माना काफ़ी, ना माना असांखे, अल्लाह काफ़ी आहे, व निअमल वकील, निअमन माना बहितरीन, द बेस्ट वकील छा आहे माना संभालींदड़, असांजो बहितरीन वकील आहे। कॾहिं बि मुश्किलात पेश ईंदी आहे, मूंखे बि घणा मामला थिया आहिनि, त मां बि इहो पाण क़ुर जे सूरह फातिहा पढ़ंदो आहियां, त इहा कंदा इहा कंदसि, काफ़ी दफ़ा रिपीट कंदो आहियां, जेसिताईं वञी दिलि खे थोरो इत्मीनान अचे, ॼण अलाह साईं ॿुधे थो, त मुंहिंजा मौला तुंहिंजी इबादत कयूं था, तोखे ई ॿधायूं था पिया, तोखे ई सुवाल था कयूं मदद लाइ। ऐं ॿियो इहो हस्बुनल्लाह व निअमल वकील, जॾहिं असांखे ॾुखे में ॾुखियो मामिलो ईंदो आहे, त वधि में वधि असां छा कंदा आहियूं, कंहिंसां बि को मामिलो हुजे त वकील कंदा आहियूं न। असां जेको वकील कंदा आहियूं उहो पंहिंजी तदबीर कंदो। मूंखे हिकिड़ो मामिलो आयो, मां हिन सां पर्सनली गुज़रियो आहियां हिन मां, त मूं इहो चवणु शुरू कयो हुयो त अलाह साईं तूं वकील आहे, तूं महिरबानी कर, मूंखे वकील करण जे तरह पैसा बि कोन्हनि के, ऐं उहो वकील पैसा कंदो आहे त कॾहिं ॻाल्हाईंदो बि सिधो मुंहुं न। ऐं वॾी ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं मुंहिंजो वकील तमामु सुठो आहे, मां महांगो में महांगो वकील करे वञा, उहो मुंहिंजो केस विढ़ंदो, पर उनखे न मुंहिंजे अंदर जी ख़बर पवंदी, न जेका पार्टी आहे जंहिंसां मुंहिंजो मामिलो आहे उन जी ख़बर तेसि ताईं न पवंदसि, या का ईमेल अचे, या हुन सां ॻाल्हाए, या हुनजी का ॿुधे कागज़ ॾिसे, उन्हनि माण्हुनि जे नियतुनि जी ख़बर त हुनखे न पवंदी न। पोइ अलाह पाक, मां चयो अलाह तूं अहिड़ो वकील आहे जेको मूंखे बि ॼाणे थो पियो, हुननि खे बि ॼाणे थो पियो, मुंहिंजी ॿी पार्टी खे बि, अलाह खे त ख़बर आहे न सभिनी खे, त मां चयो अलाह तुंहिंजे हवाले मामिलो आहे, बसि मुंहिंजी मदद कर। अल्हम्दुलिल्लाह मदद थिए थी। पोइ जेतिरो अलाह ते भरोसो कंदो न, असां पढ़ी आया आहियूं गुज़िरियल सेशन में, त मोमिननि खे त अलाह ते ई भरोसो करणु खपे। फतवकल अलाह, फतवकल अलाहिल मोमिनून, ईअं कुझु आहे, सॉरी जो आयत ई, त मोमिननि खे अलाह ते भरोसो करणु खपे। पोइ हस्बुनल्लाह व नेमल वकील हदीस मुबारक हिकिड़ी में आयल आहे, जंहिंमें ही ॿ दफ़ा तव्हां ॾिसो था न, तव्हां हीउ ॾिसो ॿ दफ़ा आयो आहे, यानी चवनि था पिया त हिन हदीस मुबारक में हाणे मफ़हूम इहो आहे त जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि में विधो वियो, जिब्रील अलैहिस्सलाम आयो त भला हुकुम कयो सही, हस्बुनल्लाह व नेमल वकील, त मुंहिंजे लाइ अलाह काफ़ी आहे। जिब्रील अलैहिस्सलाम तुंहिंजी ज़रूरत कोन्हे का मूंखे, मुंहिंजे लाइ अलाह काफ़ी आहे, उहो ई सुठो वकील आहे, उहो ई संभालींदड़ बहितरीन आहे, तोखे मां छा चवां। अलाह नबी जी ॻाल्हि आहे न, उहो बि इब्राहिम जंहिंजो अलाह जो दोस्त, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते ज़िक्र ईंदो त जॾहिं पाण पोइ निकिता हुया, इहे लफ़्ज़ चवंदे निकिता हुया, हस्बुनल्लाह व निअमल वकील, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते त सच में कोन था वञो, टाइम कोन्हे एतिरो, ठीकु आहे, हस्बुनल्लाह इहा पढ़णु खपे, बार बार पढ़णु खपे, हदीस मुबारक में बि आयो आहे, क़ुर पाक में बि आयो। पोइ 174 ते हलूं था पिया त फन कले हू, पोइ मोटिया, कल्ब माना मोटणु, ठीकु आहे न, उहे मोमिन, मोमिन जो ज़िक्र आहे हिते, बिनिअमतिन, नेमत सां, मिनल्लाह, अल्लाह खां नेमत सां मोटिया, व फदलिन, ऐं उनजे फज़ल सां, लम यस, लम यमससहुम, यानी
न पोती, लम माना न, लम माना न, या चए त हरगिज़ न, हरगिज़ न पोती उन्हनि खे, हुम माना उन्हनि खे, सू उन, का बि सख़्ती। हालत इहा थी जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजा उहा साहब वठी निकिता, होॾों हो बि निकिरी चुका हुया अचण जे लाइ, कंहिं हंधि रुकिया हुया, उते उनखे अची ख़ौफ़ दिलि में वरायो। मुस्लमान असांखे कोन छॾींदा, हाणे वेंदासीं त इहो त खटियोसीं खटियोसीं कंहिं तरीक़े जे करे, हाणे वेंदासीं त हथियूं वरी मार खाई जाईंदासीं, इन करे हलो वापसि, जेतिरो थियो चङो आहे। ख़ौफ़ में हलिया विया। अलाह पाक चए थो पोइ मोटिया उहे मोमिन नेमत सां, उन्हनि खे नेमत मिली ऐं फज़ल मिलियो अलाह जे तरफ़ां, जो उन्हनि खे न पहुती का सख़्ती का तकलीफ़। रिदवान अल्लाह, अल्लाह जे रास्तो मिले छो, रिज़वान अल्लाह जो रास्तो, वल्लाहु ज़ू फज़ल अज़ीम, ऐं अल्लाह आहे फज़ल वारो सगारो। हाणे हिते लिखियलु पिया त वॾे, अल्लाह वॾे फज़ल वारो आहे। अगेन मूंखे न वॾे लफ़्ज़ ते जिते तव्हां तफ़सीरनि में ॾिसंदव न, उर्दू हुजे या सिंधी हुजे, अंग्रेज़ी में ग्रेट था लिखनि, पर सिंधी ऐं उर्दू वारनि जेको आहे न, सभिनी लिखंदा विया आहिनि वॾा वॾा आलिम, वॾे वॾे फज़ल वारो आहे, वॾे फज़ल वारो आहे। अज़ीम खे वॾो चयो अथनि, पर अलाह आलम, उहे बि वॾा आलिम हुया, पर मूंखे वॾो लफ़्ज़ आवड़े नथो एक्चुअली, वधीक अलाह खे ख़बर। त फज़ल वारो सगारो, अज़ीम, ज़ू फज़लिन, ग्रेट फज़ल वारो, ईअं चइजे। अल्लाह जी रज़ा जे करे उन्हनि खे का शइ न थी, का सख़्ती न पुगी। इन मां हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त अल्लाह पाक हिते स्टेटमेंट थो ॾिए काई बि, इन मां ज़ालिकुम शैतान युख़व्विफ़ु औलियाअहू, एसि ताईं थोरो रुकबो। रुगो उहो आहे ज़ालिकुम, माना चइबो तव्हांजे लाइ उहो आहे रुगो, ज़ालिक माना इशारो खपे न, ज़ालिक उहो आहे तव्हां लाइ शैतान, यानी तव्हांखे जंग खां झलींदड़ या रोकींदड़। इहो ख़विफ़, हू ॾियारींदो आहे कंहिंखे, ख़ौफ़ ॾियारींदो आहे कंहिंखे, ख़ौफ़ सिंधी लफ़्ज़ आहे न, इहो ख़विफ़ हू ॾियारींदो आहे, औलिया माना दोस्तनि कहिड़नि खे, हो माना हुन जा, उहो पंहिंजे दोस्तनि खे ॾियारींदो आहे। न, हीअ जेका असाब सॻोरा हुया, हिननि खे त ॾियारी कोन थो सघे, हे त ॾियारे पियो मुनाफ़िक़नि खे, छो जो उहे हुननि जा दोस्त हुया। ऐं अलाह पाक चवे थो पियो, फला तख़ाफ़ूहुम, उहे न तव्हां ॾिजो उन्हनि काफ़िरनि खां। अलाह ते भरोसो रखियो अथव, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सॾ खे मञियो अथव, क़बूलियो अथव, पोइ ॾियण जी ज़रूरत ई कोन्हे कंहिंखां। फला तख़ाफ़ूहुम वख़ाफ़ूनी, ऐं ॾिजो मूं खां। हाणे हिन में तव्हां ॾिसो त ख़ाफ़ूनी लिखियलु आहे, पर मूं किथे आहे, मूं खां, मूं जो लफ़्ज़ ई कोन्हे, मूं कीअं ईंदो आहे, ख़ाफ़ूनी ये हुजणु खपे हिते, हुजणु त खपे ग्रामेटिकली, क़ुर पाक में कान्हे, क़ुर पाक में इहा महज़ूफ़ आहे, इहो क़ुर पाक जो कमाल आहे। अहिड़ी नमूने सां सूर फज्र में आहे न, जीअं हा, जेको जेको क्लोज़ ब्रेपिल में आहे इहो, बहरहाल मूंखे विसर थो पियो वञे, वा ख़ाफ़ूने, हिन में या कोन्हे का, त माना पर थींदो इहो ख़ाफ़ूनी, माना ॾिजो मूंखां, इन कुंतुम मोमिनीन, जेकॾहिं आयो तव्हीं मोमिन, त मुस्लमान लिखियलु कोन्हे को, ॾिसो मोमिननि जो ज़िक्र थो हले, अलाह पाक माना मोमिननि खे ख़िताब आहे, त डिॼारींदो शैतान पंहिंजे दोस्तनि खे, तव्हां न ॾिजो उन्हनि खां या काफ़रनि खां, पर ॾिजो मूंखां, का बि ॻाल्हि थी वञे न, अलाह खां ॾिजो, ॻाल्हि ई ख़तमु। ॿी ॻाल्हि इहा त हिते तव्हां ॾिसो था पिया, इन मां लफ़्ज़ आयो आहे, इन मां,
इन मां माना रुगो असां काथे पढ़ी आया आहियूं सूरह बक़रा 11 नंबर आयत क़ालू इन्नमा नहनु मुस्लिमून हुननि खे चयो मुनाफ़िक़नि खे त न कयो फ़साद तव्हां ज़मीन में न न असां सुलह कंदड़ आहियूं असां त रिफॉर्मर आहियूं अलाह पाक चयो त न अला इन मुफ़्सिदून मां जेको आहे इहो आहे माना उहे ई आहिनि फ़साद कंदड़ पर हिन में लफ़्ज़ इन मां उहे चवनि ईअं पिया त असां रुॻो सुलह कयूं था रिफॉर्मर आहियूं ॿियो आयो हिन में अल काफ सूरह काफ तां पढ़ंदा हूंदा जुमे ते 110 नंबर आया त कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम इन्नमा चओ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त मां त ईअं ई आहियां रुॻो जेको बशर चइजे माना जंहिंजी हयाती आहे इंसान जी बशर जेको आहे मिसलुकुम जहिड़ा तव्हां बशर आहियो अहिड़ो मां बि बशर आहियां पर हिन विच में ॻाल्हि हिकिड़ी अचे थी पई यू आहे इलाही आहे हुते त वही थींदी आहे सभिनी बशरनि ते वही कोन थींदी आहे अलाह जा चूंडियल उहे जिन ते वही थींदी आहे युवा इलाही मुना वही थींदी आहे फ़र्क़ु त आहे न उहो बि बशर हुजण जे करे हर हिकु जहिड़ो थोरी थो थी वञे उस्ताद छा कई हूअं ई बशर हिकु जहिड़ा आहिनि पीउ बि बशर आहे पुट बि बशर आहे ज़ाल बि बशर आहे माउ बि बशर आहे हुन बशर माना जेको इंसान ज़ात आहे जेको बि ह्यूमन बींग चइबो न बशर चइबो ह्यूमन बींग खे माण्हू छड़ो न आहे माण्हू बि आहिनि सभु बराबरि आहिनि उस्ताद आहे जेको आलिम आहे हिकिड़ो शागिर्द आहे बराबरि आहिनि पाण में बशर ई पाण में बराबरि न आहिनि चोथे दर्जे वारो शागिर्द अठे दर्जे वारे शागिर्द सां जेको कंपेयर कंदो अठे वारो PhD सां कंपेयर कंदो आहिनि त सभु बशर सभिनी बशरनि खे हिकु लाइन में रखिबो छा हिकिड़ो ऑफिसर आहे हिकिड़ो सबॉर्डिनेट आहे हज़ारे मिसाल आहिनि हिकिड़ो ओनर आहे बिज़नेस जो उन सां 20 जेको आहिनि एम्प्लॉई आहिनि हुनजा पोइ एम्प्लॉई खे को कमु चवे जेको आहे जेको ओनर चवे यार तूं बि बशर मां बि बशर आहे अहिड़ा कम मूंखे न चवंदो कर तूं त मां जहिड़ो बशर आहे ग़लति त कोन्हे को बशर आहे त अथॉरिटी त मुख़्तलिफ़ आहे न लेवल त मुख़्तलिफ़ आहे न पोइ हिते बि जेको आहे न हिन खे वठी पकिड़े बीहे रहंदा आहिनि के बोले न माना बशर मिसलुकुम ऐं ॿियो ही चवे केरु थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात लाइ अलाह तो चवे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं चओ कि न इहो मोमिननि खे हुकुम थो करे त मोमिनो तव्हां चओ पंहिंजे नबी खे क़ुर पढ़ण वारा क़ुर खे सम्झण जे बजाए क़ुर जा ग़लत मतिलब था कढनि पंहिंजे पंहिंजे मक़सद जा मतिलब हिननि में को मोमिननि खे हुकुम ॾिनो आहे अलाह पाक त तव्हां चओ नबी सगोरे खे तूं बशर आहे ईअं लिखियल आहे अस्तगफिरुल्लाह अलाह पाक फरमाए थो तूं चओ ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे लाइ पाण चओ हुन खां पोइ ही ॻाल्हि जेका इम्पॉर्टेंट आहे उहा इहा आहे त हिते इन मां आयो आहे न ही इन मां ॾिठोसीं हिते बि इन मां आयो आहे पर हिकिड़ो अॻिते हली करे चए थो अन मां ही वरी अलॻि लफ़्ज़ आहे अन मां हिन ते हमज़ा ते ज़बर अची वई हिते हमज़ा ते कसरा आहे कि इन मां माना रुॻो अन मां हाणे हिन में मिसाल ईंदो हिकु आयत ईंदी हुन में ॿई ईंदा हिते बि किथे अॼुकल्ह ॾिसूं था पिया 176 नंबर आहे त वला याज़ुन कल्लज़ीन ऐं न हू ग़मगीन कनि ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे व ला ऐं न माने ते हुकुम कोन्हे को कोई त ला नाफ़िया थी वई सिंपल न कर करण वारी नाफ़िया नाफ़िया चइबो आहे न कर करण वारी माना जेका ईअं आम हुजे ॿुधाए त न कर थिए थी पई पर हिकिड़ो जो न कर जो हुकुम ॾे उहा नाहिया थींदी हीअ छा आहे नाफ़िया ऐं न हू या माना हू हुज़्न चइबो आहे न ॾुख खे न हू ग़मगीन कनि कंहिंखे क माना तोखे केरु न हू ग़मगीन कनि ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे केरु ग़मगीन न कनि अल्लज़ीन युसारिऊन फिल कुफ्र ईअं टुकड़ो टुकड़ो करे पढ़बो न माना सम्झ में ईंदी ॾाढी उहे माण्हू जेके जल्दी कंदा आहिनि युसारिऊन उसरत सां माने जल्दी कजे ॻाल्हि में जल्दी कंदा या कनि था पिया
कुफ्र में, उहे बि तोखे ग़मगीनी न कनि। इन्नहुम इन्नहुम माना बेशक उहे, या माना छो त उहे, जे नाफ़ी आहे, ठीकु थियो। छो त उहे हिते लिखियो पियो आहे न, छो त उहे लन माना न, यदुरु दरु माना नुक़सान, यदुरु उहे नुक़सान पहुचाए सघनि था, पहुचाईंदा आहिनि, अल्लाह खे शयअन कुझु बि, के ग़मगीनी न कनि इहे। छो जो उहे न पहुचाईंदा को अलाह खे नुक़सान, अलाह खे नुक़सान को हूअं पुॼाईंदो छा? अलाह खे ॾिठो बि कोन्हे त इंसान कीअं पुॼाईंदो? अलाह खे नुक़सान पुॼाइण इहो आहे, माना अलाह जे दीन खे नुक़सान, अलाह जे क़ुर खे, अलाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। अलाह खे नुक़सान तव्हां हूअं, अलाह खे को नुक़सान हूअं ई पुॼाए सघे थो छा पिया? कंहिंखे केॾी बि ताक़त छो न हुजे। अलाह पाक जेको हिते ज़िक्र करे थो पियो, त छा आहे त हर ॻाल्हि जेका आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असांखे जेको ॿुधायल आहे, त हर ॻाल्हि, हर लफ़्ज़, हर साह फी सबीलिल्लाह हुजे। छो जो असांजी ज़िंदगी माशा अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, सुभान अल्लाह, अस्तगफिरुल्लाह, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, इहा इन सॼी ज़िंदगी असांजी इहा आहे। इंशा अल्लाह सॼी ज़िंदगी इहो ई आहे, अल्लाह 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 अल्लाह। असांजी ज़िंदगी तव्हां ख़ुदि करे ॾिसो ऐं शुकुर कजे न थिए। असां इन खां ॿाहिरि काॾे वेंदा आहियूं, अस्सलाम वालेकुम चवण खां पोइ अदा माशा अल्लाह, अदा इंशा अल्लाह, अदा अल्हम्दुलिल्लाह, अदा अस्तगफिरुल्लाह, ला हौल वला कुव्वत इल्ला। सॼी असांजो ज़िंदगी जो मावरी अल्लाह, माना हर शइ अल्लाह जे करे आहे। पोइ अल्लाह खे को नुक़सान न ॾेई सघंदा। हाणे अल्लाह खे नुक़सान ईंदो कीअं? जेकॾहिं अल्लाह जे दीन खे नुक़सान आहे, पर हू न ॾेई सघंदा नुक़सान कोई बि। इन करे ग़मगीन न थी, काफ़िरनि खां ग़मगीन न थी, ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तोखे उहे शयूं ग़मगीन न कनि, अल्लाह खे नुक़सान कोन ॾींदा कोई बि। हाणे हिते जेको न आहे न, ही लन घणे क़दुरु इहो थींदो आहे, पर हिन में मां ॾिसां पियो ॿियो लेक्चर जेको आहे, उन में कुझु ॿ टे कंडीशन आहिनि त लन किथे अचे थो पियो। उन खां पोइ जेको फेल मुदारी ईंदो आहे, उनजी उहो मजसूम आहे, कॾहिं मनसूब आहे, कॾहिं मरफ़ू आहे। उन में हिन लन खे किथे न चयो आहे, किथे हरगिज़ न चयो आहे। इहो मां अञा वरी बि ॾिसां थो पियो, इन करे हिन में घणी डिटेल में कोन था वञूं। पर मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त हिनखे न जे बजाए अञा मुनासिबु थींदो जेकॾहिं लिखियलु हुजे हरगिज़ न। इन करे हिनखे कटियल कोन्हे को, तव्हां ॾिसो ईअं न आहे त को साफ़ ग़लति आहे, न ग़लति न आहे इहा माना, ठीकु आहे। पर हक़ीक़त इहा आहे त हिन में ॼाणी न इहो लफ़्ज़ हुजणु खपे त हरगिज़ न, माना मुमकिन ई कोन्हे को अलाह खे को नुक़सान पहुचाए सघनि। ठीकु। हाणे अचूं था पिया, आयत अञा हले थी पई 176, 180 ताईं बंदि कंदासीं। जुरीदुल्लाह माना घुरंदो आहे, माना चाहींदो आहे अलाह। छा चाहींदो आहे? अलाह त न, ये बि नाफ़ी आहे। यजअल लहुम त हू ठाहे उन्हनि लाइ, या बणाए उन्हनि लाइ, हज़न फिल आख़िरा, कुझु हिसो आख़िरत में। हज़न माना हिसो, फिल आख़िरत, अलाह घुरंदो आहे त उन्हनि लाइ हिसो आख़िरत में ठाहे ई न। ऐं वरी ॻाल्हि थो करे अलाह पाक त भला माना अज़ीम, ऐं उन्हनि लाइ अज़ाब आहे, वरी हिननि वॾो लिखियो आहे हिते बि, वॾो न सगारो, ताक़तवर, तमामु सख़्तु, हुननि लाइ अज़ाब आहे। केरु आहिनि उहे काफ़िरनि जी ॻाल्हि जेका हले थी पई। अलाह ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कमाल जो कम्युनिकेशन त ॾिसो। ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाणे थी आहे काफ़िरनि जे करे सॼो मामिलो थियो आहे न, इहा ग़मगीनी तकलीफ़ ॾुख उन्हनि जे करे आयो आहे न। अलाह पाक कीअं दिलदारी कीअं थो ॾिए त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसो त सही। मोमिननि जी बि ॻाल्हि करे थो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुदि मुखातिब थो थिए। छा थो थिए? वरी अचो था पोइ हिते, भला इहा सुन का ग़मगीन न कनि तोखे, हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अलाह, उहे माण्हू जेके जल्दी कंदा आहिनि कुफर ॾे, माना हिननि जो ॾोह आहे इहो। अलाह पाक ईअं कोन थो चए त अलाह जे हुकुम सां था कनि, न न न, ईअं न आहे।
उहे माण्हू ईअं पाण जेको कनि था जल्दी कुफ्र में, उहे तोखे ग़मगीन न कनि, छो त अलाह खे बि को नुक़सान नथा पुॼाए सघनि, हरगिज़ न पुॼाईंदा नुक़सान। बल्कि हक़ीक़त करे ॾिसजे त अलाह पाक चवे छा थो, युरीदुल्लाह, घुरंदो आहे अलाह त न हू ठाहे बणाए उन्हनि जो कुझु सो आख़िरत में जेको घणो अथनि पंहिंजो ज़ुल्म हिते करे वठनि। अलाह पाक चए थो त जीअं वधीक ज़ुल्म कंदा तीअं पंहिंजो हिसो आख़िरत में वेंदा घटाईंदा, वेंदा घटाईंदा, वेंदा घटाईंदा। पुछाए वल्लाह अज़ाबुन अज़ीम, हिन लाइ अज़ाब आहे वॾो तयारु थियलु, सगारो अज़ाब आहे। अज़ीम जेकॾहिं का शइ हूंदी, ग्रेट हूंदी, माण्हू हुन को ग्रेट एम्पायर चवंदा आहिनि। भई हिकिड़ो एम्पायर जेकॾहिं हिकिड़ो मुल्क ॿिनि ॻोठनि जो जेको ताक़त जो मुल्क कंहिंजो रईस ठही वञे त हुन सां विढ़णु केॾो सवलो आहे। हाणे जंहिंजी एम्पायर हूंदी वॾी, हुन सां विढ़णु सवलो थींदो? ग्रेट, उहो अज़ाब आहे उहो। हाणे हुनजे अज़ाब खे काथो केरु लॻाए सघंदो त केतिरो सगारो उहो अज़ाब आहे। हिन करे अलाह को पनाह घुरिजे, अलाह घुरिजे रशा। माना वांटिंग, युरीद माना वांटिंग, अराद युरीद इरादो, इरादो न कंदा असां, असां इरादो कयो ही त कयूं था पिया, असां वांट कंदा आहियूं। माना मां सोचींदो आहियां इहो कजे, सोचणु हिकिड़ी ॻाल्हि आहे, पर इरादो करणु त मां हीअ शइ कंदुसि। अच्छा, युरीद माना हू इरादो करे थो, युरीदीन हू इरादो कनि था। हाणे असां बि सिंधी में तर्जुमा करे आया आहियूं, इन करे मां त सिंधी में कोन लिखियो आहे। तुरीद माना तूं इरादो करे थो पियो, तुरीदून तव्हां इरादो कयो था पिया। ॿ शयूं अॼु ॿियूं खणी आया आहियूं हिते। इन्हनि खे हे त थियो तव्हां, हे तूं, हे सॉरी, हे थियो ही, हे थिया उहे माना हू जमा। हे थियो तुरीद, हे तूं माना तूं, हे तुरीदून माना तव्हां। हिन ते ऐं हिन ते में कहिड़ो फ़र्क़ु आहे? हे माना तूं आहे, हे तव्हां आहियो वाह जे करे। हाणे जेकॾहिं असां ऐं मां हुजे त कीअं चइबो? मां चइबो उरीद, मां घुरां थो, मां चाहियां थो। आई वॉन्ट, उरीद, आई वॉन्ट, वी वॉन्ट, नुरीद, असां, उरीद, नुरीद, उरीद, नुरीद, मां घुरां थो, असां। हे नून छा आहे? उहो हे नून आहे असां, हे अलिफ छा आहे? मां। बाक़ी त साॻिया आहिनि न, युरीद हू, तुरीद तूं, युरीदून उहे, तुरीदून तव्हां। केॾो सवलो आहे न आहे? इन ते वॾी प्रैक्टिस थींदियूं आहिनि तव्हांखे, इनशा सवलो सवलो आहिस्ते आहिस्ते करे तव्हांखे सम्झ में ईंदी ॻाल्हि त केॾो ज़बरदस्त आसान थो सम्झण जे लाइ। इन लज़ीन हाणे 77 थी अचे, इन लज़ीन इश्तरौ, या ईअं चइजे इन लज़ीन इश्तर वुल कुफ्र, बेशक उन्हनि माण्हुनि जिन इश्तरौ माना गिधो, ख़रीद कयो, कारोबार में ख़रीद कई का शइ। अल कुफ्र छा ख़रीद कई? अल कुफ्र, कुफ्र ख़रीद कई। ये ब्रैकेट न आहे, हीअ लफ़्ज़ आहे क़ुर पाक जो, छो हिनखे अलॻि रखियो पियो आहे त हीअ इश्तरू माना ख़रीद कयो, हीअ ब्रैकेट न आहे, हीअ छो लफ़्ज़ खे ज़ाहिर कयो वियो आहे। ही आहे ख़रीद कयो, हीअ गिधो माना ख़रीद कयो, हीअ ब्रैकेट हीअ डिफरेंट आहे। हीअ शइ क़ुर पाक जो हिसो आहे, हीअ क़ुर जी आयत जो तर्जुमो आहे। उन्हनि माण्हुनि जिन गिधो यानी ख़रीद कयो कुफ्र बिल ईमान, छा सां? बा ईंदो आहे हुनजे बदिले, बा माना बदिले, कंहिंजे बदिले? ईमान जे बदिले। यानी कुफुर वरितो ईमान जे बदिले, कुफुर ॾिनो ईमान वठी छॾियो ख़रीद करे, और कुफुर ख़रीद कयो। ईमान बि हुयो ख़रीद करण लाइ, पर हुन तिजारत कहिड़ी कई? कुफुर ख़रीद करे वरितो। लई यदुरुल्लाह शैया, वरी अलाह पाक चए थो जिन बि अहिड़ो कारोबार कया जो कुफुर जेको आहे वरितो आहे, ईमान जे बजाए ईमान न पसंदि कयूं, कुफुर पसंदि कयूं पंहिंजे लाइ, त पोइ न, हरगिज़ न, इहे न वरी हिते त हरगिज़ न हुजणु खपे। पहुचाईंदा नुक़सान अलाह खे कुझु बि। शयन हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको हिकिड़ो अजीब माना थो ॾिए रखे। लई अदुरुल्लाह, ईअं भला चई सघे पियो त अलाह खे को नुक़सान न पुॼाईंदा, हीअ मुकमिल ई ॻाल्हि। शइ अन चई असुल हिकिड़ो हुजे न, हिकिड़ो कंहिं शइ खे हिकिड़ो हिन सीमेंट में हिकिड़ो ब्लॉक ठाहे छॾिजे, बिल्कुलु परफेक्ट थी वई ॻाल्हि, कुझु बि माना को ज़रे क़िस्म जो के तसवर बि ज़हन में नथो अची सघे त को अलाह खे नुक़सान पुॼाए सघे थो कोई बि।
ख़तम ॻाल्हि थी वई। वलहम अज़ाबुन अलीम, ऐं उन लाइ अज़ाब आहे छा? अॻे कहिड़ो हो अज़ीम, हींअर आहे अलीम। ही ॼाणी वाणी जिन इहो पंहिंजे लाइ पसंदि कई आहे ॻाल्हि, उन्हनि जे लाइ अज़ाब आहे ॾुखो ईंदड़। असां ॾुखो ईंदड़ त असां ज़िक्र करे चुका आहियूं। मुंहिंजी तबियत ख़राबु आहे, मां मतिलबु कि ईअं जनरल ॻाल्हि था कयूं, ऐं हक़ीक़त बि आहे, पर मूंखे बुखार कोन्हे को। मां घुमां फिरां थो, खावां पीआं थो, मुंहिंजी तबियत ठीकु आहे। पर 2 हफ़्ता पहिरीं मूंखे बुखार हो लिङनि में, पोइ जेको भरिसां अचे पियो न, भरिसां न अचे, फेन को हथु मिलाईंदो, हथु नथो मिलायां। को सम्झो कंहिं दोस्तनि सां गॾु वेठा हुआसीं, को भाकुर पाईंदा आहिनि, यार थोरो प्लीज़ इज़ी, मां आई एम नॉट फीलिंग वेल। ठीकु आहे, माना मक़सदु चवण जो इहो आहे त माण्हू ॾुखे पियो हलो, ॾुखे पियो, यानी माना मूंखे तकलीफ़ हिकिड़ी अलॻि हुई पंहिंजी जाइ ते बीमारी जी, पर मुंहिंजी तबियत ॼण ॾुखे पई। कंहिं शइ को मूंखे टच करे मूंखे ॾुखे, इहो पाण थींदो आहे, तव्हां सभिनी कंहिं न को पंहिंजे महसूसु कयो हूंदो पंहिंजी ज़िंदगी में, थी सघे थो या छा। त बुखार में लिंग लिंग ॾुखंदा आहिनि, चइबो आहे उहो इहो अज़ाब अहिड़ो ईंदो जो पया ॾुखंदा। अलाह अकबर, अलाह कहिड़ो, ख़ुदा माफ़ी ॾे न, अलाए कहिड़ो अज़ाब आहे, अज़ीम बि आहे, वरी अलीम बि आहे। त भई कुफुर करण जी खो अॼु बि जेकॾहिं ज़हननि में आहे, असांखे त अल्लाह साईं ईमान सां नवाज़ियो आहे, हाणे छड़ो असांखे छड़ो कोशिशि इहा करणी आहे त छड़ो असांजी ईमान बहितर थिए, बसि ॿी त ॻाल्हि ई कान्हे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन चइजे न, त ईमान आणणु को सवलो थोरो इहो छा। 178 ते हलूं था पिया त वला या सभु न, इहा सभु माना छा, असां पढ़ी आयासीं त न पढ़ी आया आहियूं। इहा सभु माना गुमान करणु, कंहिं शइ में थिंक करणु। मां सम्झां थो त मां सम्झां थो त सुभाणे स्कूल बंदि आहिनि, मुंहिंजो गुमान आहे इहो, भायां थो त मां सुभाणे स्कूल बंदि आहिनि, थियनि न थियनि ख़बर न आहे, पक न आहे मूंखे ॿाहिरां। अलाह पाक उहा ॻाल्हि थो करे, वला इहा सभु न लज़ीन, ऐं न भाइनि उहे माण्हू जिन ने कुफुर कयो, अलज़ीन कफ़र कयो। हाणे जिन कुफुर करे चुका आहिनि, उन्हनि कुफुर कयो आहे, त उहे ईअं न भाइनि, अन मां ओयो, अन मां थो अचे हिते, हिते पहिरीं हुते आयो हो इन मां, पोइ अन मां, हाणे हिते अन मां आयो आहे, वरी हिते इन मां बि ईंदो। हे ॿ लफ़्ज़ अचनि था, ॾिसो, अन मां इन मां, पहिरियों आयो आहे अन मां, माना अन माना त, ऐं मां माना जेका, जेको माना इहो इसम मौसूल थींदो आहे, हिन जो मतिलबु थींदो त जेका या त जेको। न पाइनि उहे माण्हू जिन कुफुर कयो, त जेका, सिंधी में हिनखे जेका चइबो, छो जुमिले में फिटी थो बीहे। अन्नमा नुमली लहुम, नुमली, हे नून अची वियो, न माना असां, नुरीद माना असां चाहियूं था, नुमली माना असां मोहलत ॾियूं था। अन्नमा नुमली त जेका असां मोहलत या ढर चइजे ॾियूं था या ॾिनी आहे, लहुम माना उन्हनि लाइ न, असां चवंदासीं सिंधी मां उन्हनि खे, ख़ैरुल लिअनफुसिहिम, ख़ैर माना भली लिअनफुसिहिम, उन्हनि जे नफ़्सनि जे लाइ, उन्हनि जे जाननि जे लाइ। हाणे काफ़िरनि खे बि त ढर मिलियल आहे न, काफ़िर भला ईअं थिए थो छा त जंहिं ॾींहुं कुफुर कयईं उन्हनि ॾींहुं मरी वेंदो, या उन्हनि ॾींहुं हुनखे अज़ाब अची पकड़ींदो कोई ज़िंदगी में हिते, या को नुक़सान थी वेंदसि घर जा, न न न, काफ़िर हलनि था पिया, मज़ा सां ज़िंदगी गुज़रे थी पई हुननि जी, कॾहिं बीमारी बि थींदी, कॾहिं न बि थींदी, जीअं मुस्लमाननि खे थिए थो पियो। काफ़िर हुन में कहिड़ी ॻाल्हि आहे। अलाह पाक जा लफ़्ज़ त ॾिसो केॾा अजीब आहिनि। न उहे माण्हू जिन कुफुर कयो, न भाइनि त जेका असां मोहलत या ढर ॾियूं था उन्हनि खे, या ज़िंदगी अञा ख़तमु नथी थिए उन्हनि जी, उहो उन्हनि जे लाइ का सुठी ॻाल्हि आहे छा? उहे सुठी ॻाल्हि न भाइनि पंहिंजे लाइ। हू त चवनि था न त जेतिरी वॾी ज़िंदगी खपे अञा, भले असां ऐशो इशरत कंदा वठूं। अलाह थो चए पर अलाह त चङी कान्हे उन्हनि जे लाइ। इन मां माना रुगो, नुमली लहुम, असां ढर ॾियूं था उन्हनि खे। हाणे ॻाल्हि ईंदी ले, ले असां छा चवंदा आहियूं, लामे तहलील, छो ॾींदा आहियूं, सबबु थी ॿुधाए, अलाह पाक सबबु थो ॿुधाए। इहा असां हुनखे जेका ढर ॾींदा आहियूं रुगो छाजे करे आहे,
उहा छा सां ईंदी? ले सां ईंदी, लामे तहलील सां। ले यज़दादू इस्मन, त जीअं उहे वधनि, ज़ाद रब ज़िदनी मां चवंदा आहियूं न, या यज़दादू, या माना छा? उहे। ठीकु, उहे छो, उहो छो न, वाह आयो आहे। यज़दादू, उहे वधनि छा में? इस्मन माना गुनाहनि में। असां उन्हनि खे डर ॾियूं था त भले गुनाहनि में वधनि उहे, इहा का सुठी ॻाल्हि आहे छा उन्हनि जे लाइ? वलहुम अज़ाबुन मुहीन, हाणे वरी पहिरियों अज़ीम, पोइ अलीम, हाणे आयो मुहीन। का हद आहे, का सम्झण, का ॾुखी ॻाल्हि आहे का हिते? पर हुननि न मञियो। काफ़रनि खे इहा आयतूं ख़बर ऐं क्लियर कट सम्झनि पिया त पहिरियों अज़ीम आयो आहे, पोइ अलीम आयो आहे, पोइ मुहीन बि आयो आहे। उहे वधनि गुनाह में, उन्हनि लाइ अज़ाब आहे मुहीन, माना ख़्वार कंदड़। दज़ उहो बि कुफर ते बीठा रहिया, पर जिन खे ॻाल्हि सम्झ में आई, हिदायत मिली अलाए तरफ़ों, उहे मोमिन थी विया। 128 नंबर पूरो थो थिए हिते। हाय हाय, अज़ाबुन मुहीन। 169 आहे, मा कान अल्लाहु लियज़रल मोमिनीन, हे मुनाफ़िको। हाणे अलाह पाक खे हाणे हे मुनाफ़िको किथे आहे? आयत में ॾेखारियो क़ुर पाक जी। इन करे ही लिखियल आहे ब्रैकेट में, मा कान अल्लाहु, अहिड़ो न आहे अलाह, ले, हाणे लामे तहलील, कहिड़ो न आहे, छो रीज़न थो ॿुधाए। ले यज़रल मोमिनीन, या अलाह खे इहो जुगाईंदो ई न आहे त छॾे ॾे, यज़र माना छॾे ॾे, मोमिननि खे छॾे ॾे, संभाले ई न करे उन्हनि जी। अलाह ते, अलाह चवंदो मूं ते भरोसो कयो, पोइ अलाह अहिड़ो आहे छा जो उन्हनि खे छॾे ॾींदो मोमिननि खे? हाय हाय, केॾो त हिकिड़ो क्लियर कट मैसेज आहे मुनाफ़िक़नि खे। मा कान अल्लाहु लियज़रल मोमिनीन अला मा अंतुम, उन हाल ते जंहिं ते तव्हां आहियो, त भले तव्हांजा गुनाह वधंदा वञनि, तव्हांखे मोहलत आहे। अलाह ईअं मोमिननि सां न कंदो आहे। अला मा अंतुम अलैहि, जंहिं ते तव्हां आहियो। हता, तां त, जो यमीज़ अल ख़बीस, यानी तमीज़ थी न, अलॻि कबो आहे, जंहिंमें तमीज़ कबी आहे ॿिनि शयुनि में, अलॻि अलॻि कबो आहे हुनखे। ख़बीस मिन तय्यब, एसि ताईं जो अलाह मोमिननि खे छॾींदो कोन्हे, एसि ताईं तव्हां छा चवंदा, छॾींदो उन्हनि खे, जेसि ताईं ख़बीस ऐं तय्यब में उन्हनि खे धार धार न करे। मोमिननि खे पंहिंजो दर्जो आहे न। तव्हां छा था सम्झो त अलाह पाक ईअं तव्हां उन्हनि खे छॾे थो ॾे? न, हुननि जो दर्जो थींदो, छो जो ख़बीस ऐं तय्यब में फ़र्क़ु पइजी वेंदो न। अलाह तेसि ताईं इंतज़ारु कंदो आहे त भले ख़बीस पंहिंजी ख़बासत ज़ाहिर कंदो रहे। आयत हले थी पई आहे, वमा कान अल्लाह, ऐं ईअं न आहे त अलाह या अलाह खे जुगाईंदो आहे, ऐं हू बि अलाह खे न आहे जुगाईंदो त मोमिननि खे छॾे ॾे। वमा कान अल्लाह, ईअं बि न आहे जो अलाह खे न जुगाईंदो आहे, जो छा करे? लियुतले अ, लियुतले अकुम, जो वाक़िफ़ करे तव्हांखे, अलल ग़ैब, ॻुझ ते। का बि ॻाल्हि अलाह पाक जो ॻुझ आहे, उहो तव्हांखे उन ते वाक़ुफ़ु करे, अलाह ईअं न कंदो आहे, अलाह खे नथो जुगाए। वलाकिन अल्लाह, ऐं पर अल्लाह छा कंदो आहे? यजतबी, चूंडींदो आहे। मुजतबा चइबो आहे न, नबी खे मुजतबा चूंडियल, यजतबी त हू चूंडींदो आहे। मेर रुसली ही, रसूलनि मंझां, मई यशा, जेके घुरंदो आहे तंहिंखे। माना अलाह पाक खे लाज़िम थोरे थो तव्हांखे ॿुधाए त कंहिंखे रसूल थो करे, कंहिंखे पैगम नबी थो करे, या अलाह जेके ॿिए ॻुझनि उन्हनि खां तव्हांखे वाक़ुफ़ु करे, न। अलाह जेके चाहींदो आहे उनखे रसूलनि में पसंदि कंदो आहे, चूंडींदो आहे, जेके वणेसि तंहिंखे चूंडे, जेके घुरंदो आहे। फ़आमिनू बिल्लाहि, पोइ मञो तव्हां अलाह खे, या मञो तव्हां, या ईमान आणियो अलाह ते। पोइ अलाह पाक वरी बि चवे थो, ॾिसो केॾी ॻाल्हि आहे, एॾी चई करे पोइ अलाह ते ईमान आणियो न।
छो अलाह ते ईमान आणणो आहे, अलाह ते ईमान कीअं आणबो? वरुसुल ही, ऐं हुनजे पैगंबरनि ते जनरल ॻाल्हि थी वई। आमिनू, छो जो काफ़िर बि आहिनि त मुशरिक बि आहिनि, यहूदी बि आहिनि, ईसाई बि आहिनि, सभिनी लाइ ॻाल्हि थी हले। पर आमिनू, पोइ तव्हां ईमान आणियो। तव्हां हिते किथे लिखियलु आहे? त लिखियलु ई कोन्हे। छा आहे त ऑर्डर जॾहिं बि हूंदो आहे तूं या तव्हां हूंदो आहे, साम्हूं सां ॻाल्हि कबी आहे न, तूं या तव्हां हूंदो आहे। हिन करे फर आमन, आमिन माना तूं ईमान आण, आमिनू माना तव्हां ईमान आणियो सभई जेके ॿुधो था साम्हूं, उन्हनि जी ॻाल्हि नथी हले। तव्हां 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 ईअं, तव्हां आमिनू बिल्लाहि व रुसुली, अल्लाह ते ऐं संदसि पैगंबरनि ते। व इन तुमिनू, ऐं तव्हीं जेकॾहिं डिॼंदव, सॉरी त मञींदव, तुमिनू माना मञींदव, व ततकू, डिॼंदव या ख़ौफ़ रखंदव अलाह जो, फलकुम, पोइ इहो आहे तव्हां लाइ अजरुन अज़ीम, पोइ इहो तव्हां लाइ वरी जेको अजुर थी वेंदो, सगारो, ताक़तवर, मज़बूत। जो साईं कवि जी ॻाल्हि कई न, ज़बरदस्त ॻाल्हि उहा। वरी ॻाल्हि अलाह पाक खिते खुटाई आयत, वरी दावत ते अज़ाबुन अज़ीम, अज़ाबुन अलीम, अज़ाबुन मुहीन। वरी जेकॾहिं तव्हां इन तुमिनू व ततकू फलकुम अजरुन अज़ीम। पर फ़आमिनू बिल्लाहि थींदो छा? नो, और रुसुली ही, उनजे रसूलनि ते ईमान आणणो आहे। पोइ जेकॾहिं यहूदी नबी करीम सां ईमान नथा आणनि त पोइ ईमान आंदो ई कोन मां ॼाणूं उन्हनि, भले करे अलाह ते ईमान 1000 दफ़ा आंदो हुजऊं, कहिड़ो फ़र्क़ु पइजी वियो? उहे पूरा पूरा ममिन त थिया ई कोन न। आयत 180 आख़िरी आयत पर इहे बुख़ल ते आहे। बुख़ुल चवंदा आहियूं असां त बुख़ुल न कर, बख़ील जेको बुख़ुल करे, ऐं जेका शइ कई वञे उहा बख़ीली। ठीकु, हलो अचूं सुधा हिनखे पढ़ो था आयत खे। हिनखे ॿिनि टिनि टुकड़नि में आहे। वला इहा सभन, अॻे असां ज़िक्र करे चुका आहियूं त ऐं हरगिज़ न उहे गुमान कनि, ऐं हीउ हरगिज़ किथां ईंदो? ओ हिन नून शद मां। ला माना न, या सभु माना न उहे गुमान कनि, हरगिज़ किथां ईंदो? ओ हिन नून जी शद मां। ऐं हरगिज़ नून सकीला चइबो आहे, हिनखे असां पढ़ी आया आहियूं। ऐं हरगिज़ न उहे गुमान कनि, केरु? अल्लज़ीन यबख़लून, उहे माण्हू जेके बुख़ुल कनि था, उहे हरगिज़ गुमान न कनि। जीअं काफ़रनि खे चयो न हरगिज़ गुमान न कयो, त को तव्हां लाइ इहा का ज़िंदगी जेका वॾी चङी ॻाल्हि आहे, जेका मोहलत मिलियल आहे। हाणे बख़ील जी ॻाल्हि आहे त उहो गुमान न कनि। त बिमा आताहुमुल्लाहु मिन फदलिही, मिन हर्फ जर, फदल इसमें मजरूर, व मुदाफ, ही मुदाफ इलैह, हुआ ख़ैरुल लहुम। हाणे वरी जीअं काफ़िरनि खे चयो वियो त मोहलत तव्हां माना चङी सम्झो पंहिंजे लाइ, त उहा चङी त आहे कोन। ऐं बख़ीलनि खे चयो थो वञे त जेके तव्हांखे ॾिनो आहे अलाह, उन्हनि खे अलाह पंहिंजे फज़ल मां, त उहो बुख़ुल, त हुआ ख़ैरुल लहुम, त उहो भलो आहे उन्हनि लाइ। यानी जेको अलाह उन्हनि खे पंहिंजे फज़ल मां, उन ते जेकॾहिं बुख़ुल कनि था पिया, त इहो न सम्झनि इहो त इहो उन्हनि लाइ को चङी ॻाल्हि आहे। बल उहो शरुल लहुम, बल्कि उहो बुछड़ो आहे उन्हनि लाइ। छो जो ॾिनो कंहिं आहे? अलाह। पोइ चवां असां छा चवंदा आहियूं? मुंहिंजो आहे इहो, हे मुंहिंजो आहे। इहो मुंहिंजो जेको आहे न, आहे मां, इहो तबाही आहे, तबाही तबाही। हक़ीक़त में आईंदा को माना इहो हुजे, आहे माना तबाही, आहे माना मां न आहे, आहे माना तबाही आहे। हिन में ग़ुरूर आहे वॾो, आहे में ग़ुरूर आहे। अलाह लाइ जुगा इहो अना आहे, उहो चई सघे थो पियो, छो जो हुनजे बराबरि को आहे ई कोन। मूंखे इल्मु आहे, ख़बर तॾहिं पए त साईं खे साम्हूं जेको वेठो ॿुधे थो मुंहिंजी ॻाल्हि, हुनखे मूंखां वधीक इल्मु आहे। पर छा आहे, उहो सख़ा थो करे, उहो वेठो आहे, उहो मग़रूरी नथो करे। मां मग़रूरी करे छॾी, मां अलाह साईं असांखे न को बचाए। असां हिन जा ॾाढा शौक़ीन आहियूं सभई,
मां ही कयो, मां ही कयो, मां हीअं कंदुसि, मां हीअं कयो, मुंहिंजे करे ही कामयाबु थियो आहे, मुंहिंजे करे ही सभु शयूं ॻाल्हि थी आहे, ऐं मां हीअ ॻाल्हि ठाही, मां हीअ ॻाल्हि ड्राही। मां अलाह पाक फरमाए थो 2-3 मिंट पहिरियों असां वटि, हरगिज़ न उहे गुमान कनि उहे माण्हू जेके बुख़ुल कनि था पिया उन सां जेकी ॾिनो अलाह उन्हनि खे पंहिंजे फज़ल मां, त उहो को बुख़ुल भलो आहे उन्हनि लाइ? हा, बल बल्कि हुअ शरुन लहुम, उहो त उन्हनि लाइ तमामु पुछड़ो आहे बुख़ुल करणु। पोइ करणु छा खपे? सख़ा करणु खपे न। बुख़ुल जे एंटी छा आहे? सख़ा। सख़ा चवंदा न सख़ी अलाह जो दोस्त आहे। दोस्त दोस्त खे तकलीफ़ ॾींदो? हिते ई माण्हू जान ॾींदा आहिनि दोस्तनि जे करे, त अलाह जो दोस्त थी वञे पर अलाह खे तव्हां दोस्त सम्झूं त सही। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी इहा नबीअ जी ताक़त ई जो न चयो दोस्त आहे, भले भाउ आहे त भाउ आहे, जिब्राइल बि हटी वञ तूं परे, जिब्राइल जी ज़रूरत न आहे, या मुंहिंजो दोस्त वेठो आहे। अलाह अकबर, अलाह, केॾी ताक़त ते यकीन जी ॾिसो त सही। अलाह मुंहिंजो दोस्त आहे, हस्बुनल्लाह व निअमल वकील। हाय हाय, छो ज़बान सां अदा न कयो असां इब्राहिम अलैहिस्सलाम उनजा लफ़्ज़ दिलि मां निकिता हुया, उन ख़बर ई त मुंहिंजी दिलि इहा थी चए। ज़बान सां असां 10 दफ़ा चऊं पर असांजो यकीन किथे हूंदो आहे। अलाह अकबर। बहरहाल ॻाल्हि थियनि था पिया त इहो बुछड़ो आहे बुख़ुल, बुख़ुल न कजे। पोइ अलाह पाक अॼु आयत हले थी पई, सयुतवक़ून, स माना सिगोई, या माना खेनि उन्हनि खे, उनखे छो न उहो वाह आयो आहे। तवक़ून, ओ तुवक़ून मां निकितल आहे, तवक़ून माना गट करे विझबो, सिगोई यानी अनकरीब चइजे। खेनि उन्हनि खे जेके इन जो बुख़ुल कनि था पिया, इहो बुख़ुल जंहिं कयो उनखे गट करे विझबो, इन गट पाराईंदा वेंदा किचन में उन माल जा जंहिंमें बुख़ुल कयूं। बिही उन उन जेको आहे जेको उन्हनि कयो बुख़ुल, योमल क़यामत वारे ॾींहुं जंहिं शइ जो बुख़ुल कयूं। हाणे कॉलर तौक चइबो आहे कॉलर खे अंग्रेज़ी में, इहे जेके न स्लेव्स खे विझंदा आहिनि, स्लेव्स खे या प्रिज़नर्स खे, हिन क़िस्म जो हे क़िस्म जो हे क़िस्म जो, ऐं अजीब क़िस्म जा हुननि ज़ुल्म कया आहिनि माण्हुनि पंहिंजे रोमन में ॿियनि में सल्तनतुनि में, ठीकु आहे न। अॼु बि थियनि था पिया माण्हुनि जा प्राइवेट सेलनि में, माण्हुनि खे अज़ाब चार चार ॾियनि था पिया। पर अलाह पाक चए थो पियो त इहो बुख़ुल माना विझबो उन्हनि जे किचन में करे। वलिल्लाहि मीरासु समावाति वल अर्द, अलाह जे लाइ आहे मीरास आसमान ऐं ज़मीन जी। भई मीरास, हाणे मीरास जो लफ़्ज़ छो आयो आहे हिते? मीरास इन द हेरिटेज। भई जेका हिकिड़ी शइ अलाह जी आहे असां छॾींदा आहियूं, मुंहिंजी आहे न, हे मुंहिंजी जाइ में वेठो आहे, या मुंहिंजी जाइ आहे, मुंहिंजी, मां वरिती आहे, मां मुंहिंजी आहे, ऐं मां मारंदुसि त मुंहिंजे वारस खे मिलंदी, मुंहिंजी त न थींदी न। पोइ बि मां मुंहिंजी थो चवां, मुंहिंजी थो चवां, अलाए केतिरा ॾींहं मुंहिंजी आहे, पोइ बि मुंहिंजी आहे। थोरी शइ जी लाइ बि मां मुंहिंजी आई आहे। ऑनरशिप हुजणु खपे पर गुरूर न हुजणु खपे। पर ॻाल्हि चवण जी आहे, जे मां जो मरी वञा त इहे ॿिए खे मिलंदी न मीरास, माना मुंहिंजी पोइ कहिड़ी थी। पोइ आसमान ऐं ज़मीन कंहिंजी मीरास आहे, इहा कंहिंखे मिलंदा? अलाह जान। हा, अलाह जो वजूद दाइमी आहे त मीरास बि दाइमी आहे, सदाईं अलाह जान। इहे अॼु बि अलाह जा, कल्ह बि अलाह जा, सुभाणे बि अलाह जा। अलाह बिमा तामलून ख़बीर। ऐं जेकी तव्हां कंदा आहियो ख़बर रखंदा अलाह पाक उनजी। पोइ ईमान आणियो न आणियो, अमल कयो सुठा न कयो सुठा, अलाह खे ख़बर आहे। या त या अमल हू अमल करे थो पियो, या अमलून हू अमल कनि था, त अमल तूं अमल करे थो पियो, तूं त अमलून तव्हां अमल कयो था पिया। हाणे मां अमल कयां थो या असां अमल कयूं था पिया, इन जो अरबी छा थींदी? इहो ईंदो क्वेश्चन पोल में, हुनजो पोइ जवाबु ॾिजो। ॾिसूं था पिया, पोइ मां हिते कोन रखा, करे इनशा ताला हिते हिनखे ख़तमु कयूं था पिया त मीरास इहा आहे अलाह जी। पोइ इन ते घमंड छाजो आहे, इन ते गुरूर छाजो आहे, इन में बुख़ुल छाजो आहे? हाणे ॿी ॻाल्हि इहा, बुख़ुल आमतौर ते माल जे लाइ हूंदो आहे, हिते मां सिलाई ठाहींदुसि, थी सघे थो ॿिए क्लास लाइ, पर बुख़ुल घणनि ॻाल्हियुनि जो थी सघे थो पियो। अलाह पाक तॾहिं त चयो आहे त जेको बुख़ुल आणींदा उहो उन्हनि जो जेको आहे तौक हणंदो वेंदो। पोइ बुख़ुल आणनि चाहे ज़कात जो, ज़कात न ॾे माण्हू,
ख़ैर न ॾे, कंहिंजी मदद करे, यतीम जी मदद न करे, उहो बि बुखल आहे। ज़बान जो बुखुल, कंहिंखे सही सलाह न ॾे, कंहिंसां सुठो न ॻाल्हाए, सलाह जो जवाबु न ॾे, मुंहं ते गुंजक हुजनि, सदाई हर ते काॾो वेठो हुजे, इहो बुखल आहे। खिल निकिरे ई न, कंहिंजी ख़ुशी ॾिसी माशाला न चई सघे, इहो बुखल आहे। इल्मु आहे, इल्मु न विराए सघे, बुखल आहे। इल्म ते गुरूर करे, कंहिंखे इल्म में बख़ीली आई आहे। घणी क़िस्म जा बख़ील आहिनि। कहिड़ो बि बुखल आहे उहो न कजे इनशा ताला। सखा कजे न, जिते 5 रुपया ॾियणा हुते 6 रुपया ॾिजनि, पर उन में असराफ़ में न। शादी में न यार मां बख़ील न कंदुसि, 2 लख ईंदा ख़र्च, 4 लख ईंदा मां कंदुसि। सखी हुजे माण्हू यार, सखा हिते करणी आहे, पंहिंजे धीअ पुट जी शादी में सखा करणी आहे। कंहिं यतीम जी पढ़ाई जे लाइ पैसा न ॾींदासीं सखा करे सघूं उते न। 50 ॾियणो हुयो पर हाणे भला $100 जे बजाय भला 20, माना 100 रुपया ॾियणा आहिनि 50 थो ॾियां, 2000 ॾियणा आहिनि त भला ठीकु आहे 500 थो ॾेई छॾियां। उते बुखुल थींदो। ऐं शादी ते ख़र्चु करिणो आहे त 2 लख मथे ख़र्चु करे छॾ। छाजे लाइ? कार्ड अॼुकल्ह हिकिड़ो ईमेल ते कार्ड वञनि था पिया शादियुनि जा, अञा ताईं माण्हू 20-20 हज़ार रुपया ख़र्चु करे कार्ड था छपराइनि। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। उन्हनि 20,000 में तव्हां कंहिं ॿिए छोकिरी खे ॾेई कंहिं ॾाज जो सामान करे सघो था कंहिंजो? छो नथो कंहिंखे ख़्यालु अचे इहो? बहरहाल ग्रामर जो हिकिड़ो 2 स्लाइडियूं आहिनि, पोइ ख़तमु था कयूं। हिते आयो लिल आहे, हीअ थोरो हिनखे ठहियल आहे। लिल आहे में छा आहे? तव्हां ॾिसो हिते लिल आहे, इहे 2 लफ़्ज़ आहिनि, ले प्लस अलाह, हीअ हमज़तुल वस्ल आहे, पर ले प्लस अलाह। ठीकु, अलाह छा आहे? दम आई आहे, माना इसमें मरफू आहे। ही छा आहे? हीअ हर्फ़ जर आहे। ले हर्फ़ जर आहे, हल्फ़ जर ईंदो उन सां अलाह लॻो इसमें मरफू, त हिनखे छा करे छॾींदो? इसमें मजरूर करे छॾींदो। ओ हे, ओ हिन हर्फ़ जर जो वॾो कमाल आहे इहो, त कोई बि इस्म ईंदो उनखे मजरूर करे छॾींदो। पोइ छा थींदो? लिल्लाह आहे। पोइ छा थींदा? जारुन व मजरूर। ॾिठो केॾो लिल्लाह जारुन व मजरूर। मिन फज़ली आयो आहे हिते, अलाह चओ न मिन फज़ली, अलाह पंहिंजे फज़ल मां जेके ॾिनो हुजे। मिन हर्फ़ जर, फज़ले ले कसरा, या ॾिसो हिते ही कसरा, ही छा? एराब आहे, एराब। हिन जो एराब छा आहे? मिन जो जज़म। मिन हीअ हरकत आहे, नून ते जेका जज़म आहे उहो एराब आहे। हिन जो एराब छा आहे? हर्फ़ुनि जो, हा रा फु, फु ते पेश आहे, इहो हिन जो एराब आहे। जरिन जो, हीअ रा ते ही जेके तनवीन आहे, इहो हिन जो एराब आहे। फदल ही, ले हिन जो एराब आहे, ही हिन जो एराब आहे। सिंपल, छो जो हीअ आहे हिकिड़ो अखर, हिकिड़ी हरकत आहे। ही हरकत बि आहे, एराब बि आहे, कुबी कुबी कसरा। त फदल ही जारिन मिन फदल जारुन मजरूर। फदल मुदाफ़ बि आहे, वह मुदाफ़, ही हुन मुदाफ़ इलैहि, त मुदाफ़ मुदाफ़ इलैहि। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, असांखे मिना फिस्म अॻु में असां सम्झी आया आहियूं। ईअं करे सेशन पंहिंजो पूरो था कयूं हिते। ऐं मां स्लाइडियूं बंदि थो कयां हिते, इंशाअल्लाह ताला दुआ कयूं था पिया अलाह पाक खां, त अलाह पाक असांखे क़ुर पाक खे सिखणु सम्झणु ऐं उन ते बहितरीन तरीक़े सां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब कयो। आमीन आमीन। आमीन, जज़ाकल्लाह, आमीन, आमीन। आमीन।